अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाल। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, छा वाकई निगत नाज़ ज़रीना बलोच वारे मामले ते पैगाम ॾिनो आहे? दोस्तों, वाकई निगत नाज़ मुमताज़ मौला ऐं ज़रीना बलोच वारे मामले ते हक़ ते आहे। पूरी सिंध में हर फ़नकार मुमताज़ मौला जो साथ ॾिनो आहे। दोस्तों, इंटरनेट ते केतिरा ई वीडियो पिया आहिनि जिन में इहो ॿुधायो वियो आहे त निगत नाज़ मुमताज़ मौला वारे मामले ते बयानु ॾिनो आहे ऐं संदसि इहो बि ॿुधायो वियो आहे त मुमताज़ मौला हिकु बहितरीनु रागी आहे ऐं बहितरीनु शख़्सियत जो मालिक बि आहे ऐं हीअ कंहिं सां बि ईअं नथो करे सघे। मुमताज़ मौलाई खे पंहिंजे चाहींदड़नि जी सख़्तु ज़रूरत आहे। इंटरनेट ते जेके बि वीडियोज़ रखिया विया आहिनि उन्हनि में ॿुधायो वियो आहे त निगत नाज़ मुमताज़ मौलाई जे हक़ में बयानु ॾिनो आहे। पर दोस्तों, अवां सां हक़ीक़त बयानु कंदा हलूं त निगत नाज़ मुमताज़ मौलाई जे बारे में अहिड़ो को बि पैगाम जारी न कयो आहे। मुमताज़ मौलाई वारे मामले ते के बि अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु न आहिनि कया ऐं खोड़ सारा अहिड़ा वीडियो ठाहिया विया आहिनि, पर निगत नाज़ अहिड़ो को बि बयानु ॾिनो न आहे। दोस्तों, हीअ अॼु जी वीडियो अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा, जीअं ईंदड़ वारी हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।